नाज़रीन अगुणे पड़े ही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त शहबाज शरीफ भारत सां वापार जो वॾो फ़ैसिलो कयो आहे। अहिड़े फ़ैसिले ते कश्मीर जी अवाम खे एतमाद में वरितो वञे हा। हैरत आहे त हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले ते बिलावल भुट्टो ख़ामोश आहे। शाह महमूद कुरैशी चयो आहे त हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले सां कश्मीरियुनि जी दिलि आज़ारी थी आहे। शयुनि जा अघ घटि करण लाइ भारत सां वापार वारे फ़ैसिले खे रद्द कयूं था। छा बिलावल भुट्टो उन जो नोटिस वरितो? छा कश्मीर में भारत जे ज़ुल्म में घटिताई थी आहे जो अहिड़ा फ़ैसिला कया पिया वञनि? शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त भारत सिंध तास मुआहिदे जी बि सरेआम भञकड़ी करे रहियो आहे। फ़लस्तीन ते इसराइली फ़ौज हमला कया पर उन वक़्त बि बिलावल ख़ामोश रहियो। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॻूणे पड़ेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त शहबाज शरीफ भारत सां वापार जो वॾो फ़ैसिलो कयो आहे। अहिड़े फ़ैसिले ते कश्मीर जी अवाम खे एतमाद में वरितो वञे हा। हैरत आहे त हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले ते बिलावल भुट्टो ख़ामोश आहे। शाह महमूद कुरैशी चयो आहे त हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले सां कश्मीरियुनि जी दिलि आज़ारी थी आहे। शयुनि जा अघ घटि करण लाइ भारत सां वापार वारे फ़ैसिले खे रद्द कयूं था। छा बिलावल भुट्टो उन जो नोटिस वरितो? छा कश्मीर में भारत जे ज़ुल्म में घटिताई थी आहे जो अहिड़ा फ़ैसिला कया पिया वञनि? शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त भारत सिंध तास मुआहिदे जी बि सरेआम भञकड़ी करे रहियो आहे। फ़लस्तीन ते इसराइली फ़ौज हमला कया पर उन वक़्त बि बिलावल ख़ामोश रहियो।